वहब्बल हसीद। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मौदिइन आखर वज़कुरू फिल किताबि इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मकामिहिल आखर वज़कुरू फिल किताबि इद्रीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी तारीफ तामीन अल्लाह तबारक व तआला लाए, जेको तमाम मखलूक जो खालिक, पूरी कायनात जो मुरब्बी पालनहार है। बादहू ला तादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थी अल्लाह जे तमाम रसूल मथे, खुसूसन पांजे आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे, जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पाक इस्लाम जहिड़ो सुहिणो रस्तो अता कयो। हाज़रीन जुमा, अल्लाह पाक जे मुक़द्दस कलाम में जा सूरह मरियम में जा मूं ॿी जगह मथा आयतूं तिलावत कयूं हुई। गुज़िश्ता जुमे जे खुतबे में सूरह अल-अहज़ाब जी आयत नंबर 71 जी रोशनी में सो हो, जंहिंमें अल्लाह ताला पहले नंबर मथे पिन जी ज़ात जो खौफ ॾेरायो हो, ॿिए नंबर मथे सच्ची ॻाल्हि करण जो हुक्म ॾिनो हो, ऐं टे नंबर मथे अल्लाह ताला इनाम जो ऐलान कयो हो, उजूर ऐं मज़दूरी जो ऐलान कयो हो, जंहिंमें हो त अल्लाह ताला आंजे आमाल जी इस्लाह कंदो ऐं आंजे गुनाह खे माफ़ कंदो। चौथे नंबर ते अल्लाह ताला कामयाबी जी सीढ़ी या कामयाबी जी पगठी जी तरफ इशारो कयो हो, वमन युतिल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ये जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी है, ने ईच कामयाबी जो रस्तो है। मजमूई तौर मथे इन आयत में अल्लाह ताला सच्चाई मथे ज़ोर ॾिनो आहे, पर सच्चाई अहिड़ी हुए जंहिंमें ख़ैर ऐं भलाई हुए, जंहिंमें दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जो खसारो ऐं नुक़सान न हुए। खुदा त बाज़ सच्चाइयूं जेको रहियूं से पण गुनाह आहे। मिसाल जे तौर मथे कंहिंजी गीबत करणी, अगरचे वो गुनाह हुन में हुए, सच्चाई मथे मबनी ॻाल्हि आहे, पर ही गुनाह आहे। अहिड़े तरीक़े से चुगली करणी, कंहिं रियान में पाण वेठा हुआसीं, उते कंहिं मौज़ू मथे कंहिं टॉपिक मथे को ॻाल्हि डिस्कस थई, अने पाण उहो ॻाल्हि सुणी ऐं ॿ कख विझी ने ॿिए हंधि सुणाई। इहे सची जी पाण सुणी आयासीं, पर इन्ही सच्चाईअ में ख़ैर न आहे। ख़ैर ई ज़बान जो ग़लत इस्तेमाल हिन में इंशाअल्लाह पाण बयान कंदासीं। सच्चाई जेको आहे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी सिफ़त आहे, नबीअ जो शिआर आहे, अल्लाह तबारक व तआला जितरा पैगंबर हलाए मिड़े के साथ सिद्दीक़ की सिफत यानी सच्चाई वाली सिफत जोड़े हुए। कुरान पाक में पाण कई जगह मथे पढ़िया हूंदासीं, पढ़ंदासीं, सो हूंदो सुणंदासीं। ती अल्लाह तबारक व तआला सूरह मरियम आयत नंबर 41 में इरशाद फरमाए कि वज़कुरू फिल किताबि इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। ऐ मुझे पैगंबर, तो इन किताब में यानी कुरान पाक में
इब्राहिम अलैहिस्सलाम जो तज़किरो कर, जिक्र कर, कुरेला तो सच्चो पैगंबर हो। यानी सिर्फ गुफ्तगू में ना, रियान में ना, बल्कि हर मामले में ये सच्चो पैगंबर हो। अड़े तरीके से अल्लाह ताला सूरह मरियम ही के अंदर आयत नंबर गालिबन 56 में अल्लाह ताला इरशाद फरमाया, वज़कुरु फिल किताब इद्रीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या। ऐ मुझा रसूला, तू इन किताब में, कुरान अजीम में इद्रीस अलैहिस्सलाम जो पर जिक्र कर, छो तो उहे सच्चो पैगंबर है, रसूल हो। तो बाज़ मामला अड़ा हुआ था जिते इंसान सच कुछ नो घबराजे दो। ये इस्लाम जी तबलीग जो मामलो हुए, कुटुंब कबीले में अल्लाह जी दीन जी दावत देनी वे तो बहुत ॾुखियो कम है। पैनी सारे मर में मथा हज़रत इब्राहिम हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम गुज़रिया हुआ, जे अहले कुफ्र सामई सच्ची ॻाल्हि रखियो। एतिरे अल्लाह ताला उन्ही जी सच्चाई जो जिक्र करे ने अल्लाह जे रसूल को हुक्म ॾिने जो जेका कुरान में जिक्र फरमाए। सच्चाई जी मज़ीद जेकॾहिं का फज़ीलत ॼाणो वञो तो सूरत तौबा आयत नंबर 119 में अल्लाह ताला इरशाद फरमाया, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस-सादिक़ीन। ऐ ईमान वारा, ऐं अल्लाह खां डरो। ने कुरान में कई जगह मथे मोमिन के अल्लाह खां डरण जो हुक्म आयो है। कई जगह मथे खुसूसन जिते अल्लाह ताला रियान जो, गुफ्तगू जो, बोले जो सलीको सिखारिया, उते तो बाकायदा अल्लाह ताला तक़ुल्लाह जो लफ्ज़ आंदो है। अहिड़े तरीक़े से खानदान पिण में जोड़े जो है, जियां निकाह जे मौके मथे टे आयतूं खुसूसन पढ़ी वञे थियूं जंहिंमें अल्लाह ताला तक़ुल्लाह जो लफ्ज़ आंदो है। तो जगह जगह मथे अल्लाह तबारक व तआला पिण जो खौफ ॾिरायो है। ऐ ईमान वारा, ऐं अल्लाह खां डरिजो ऐं सचे जे साथ रहो। इन जे ज़िद में पाण ॼाण वञो तो कूड़े माण्हू जो संगत, कूड़ो माण्हू हुए पाखे उन यकीन हुए कि माण्हू कूड़ो है, तो उन कूड़े माण्हू जो संगत पण पाखे न कयो खपे, पोइ इज्तिनाब कयो खपे। ये माण्हू पिण जी ज़बान जो गैर उपयोग करे तो थी सके तो आउं इन गुर हली हली संगत बेरो, सर्कल बेरो मूंखे पण पछन लगी जे आउं कूड़े जी लिस्ट में अची वञा, सच्चाई जी लिस्ट में निकिरी वञा। एतिरे लाइ किबार उलमा इकराम लिखियो आयो जे हमेशा पिण जो साथ सर्कल चुंडियो त पिण जी दीन, अकीदे ऐं अमाल जी बुनियाद ते चुंडियो। जे इन सर्कल ऐं साथ संगत में जा मुझे दुनिया ऐं आखिरत के को नुकसान त नाहे, मुझे खानदानी लेवल मथे को मियणो तानू त नाहे। एतिरे लाइ किबार उलमा चयो ईमान, आमाल सालिया ऐं पिण जी इज्जत जी लाइफ बचाए ला करे अहिड़े संगत से संगत, अहिड़े सर्कल जो सर्कल बनणो खपे जेको दुनिया ऐं आखिरत ॿिन्ही में कामयाबी जी सीढ़ी ॾसींदो हुए। ने बुखारी मुस्लिम रिवायत है, अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलैकुम बिसिद्क़ि फ़इन्न सिद्क़ यहदी इलल बिर व इन्नल बिर लियहदी इलल जन्नह। जे ऐं सच्चाई में थे रहो, सच्चाई बोलींदा रहो, फायदो करो जे सच्चाई आके नेकी जी तरफ खणी वञे। कूड़ माण्हू खे बुराई जी तरफ धकेले छॾींदो, कूड़ माण्हू खे गहरी खाई में किराए वञंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइदो अलैकुम बिसिद्क़ि फ़इन्न सिद्क़ यहदी इलल बिर। ये सच्चाई मथे रहो, सच्चो बोलींदा रहो, सच्चे जे साथ रहो, कुरान सच्चाई जो को है नेकी जी तरफ खणी वेंदी। ने अल बिर यहदी इलल जन्नह, नेकी जो को है ई जन्नत में खणी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज थोड़ा ही पर कितना मान्या खेज़ है जे इंसान के पिण जी सारी लाइफ सटे हुई अल्फाज में रखी ॾिने अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं ॿई हिसाब से जेकॾहिं ज़बान खे जोड़े वञो तो ज़बान से ॿियो मुद्दो ई जुड़ंदो जे ख़ासी ॻाल्हि करणी, अपरी ॻाल्हि जो इज्तिनाब करणो, ॿिए मुसलमान के, ॿिए मोमिन के, ॿिए इंसान के पंहिंजी ज़बान मां तकलीफ़ न थिए।
अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून बिलिसानिही व यदिही। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कि मुसलमान हुए जे मुसलमान जी ज़बान ऐं हथ से जो मुसलमान महफूज रहे। ज़बान ऐं हथ से जो मुसलमान महफूज रहे वो मुसलमान है। अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून बिलिसानिही व यदिही। पामणी अगिया पापण जो अमान पण जो बोले जो अंदाज सलीको तौर तरीको अगिया है जे आओ करे अल्फाज जो चुनाव कया तो के बोलिया तो मुझे बोले जो अंदाज बोले जो सलीको बोले जो उसलूब करो है जे सामने मारो ते केतरो ई गिरा गुजरो होतो। हां एकड़े हकायत फामुना कई मर्तबा जे के बादशाह ख्वाब डिठो अल्फाज चुनाए की कितनी अहमियत हुई थी कि बादशाह ख्वाब डिठो उन पिन जी ख्वाब जी ताबीर कंहिंखे पुछे वो माण्हू हो उन खे चए ये ख्वाब डिठो है जी ताबीर करो है तो उन ताबीर कई जे तो अगिया तो जे खानदान जो कुटुंब वाला माने बैठो था तो बादशाह के गुस्सो कहर अची वियो उन कत्ल करायो है। वो जो ख्वाब दे के पूछे कि मैं वो ये ख्वाब डिठो है इन जी ताबीर करो है तेरा उन सिर्फ अल्फाज के बदलाए बेताबीर वाले सिर्फ अल्फाज के बदलाए चे ता मुबारक हुए दोखे तौजी उम्र तौजी खानदान वाले मिली न वधारे है। हालांकि गान हुआ जुई जी वधारे इन जो मतलब मादई मई होगा हो मादला पर अल्फाज जो इंतखाब एड़ो हो जे हुन पिन जी ज़बान ये इस्तेमाल करें जे उन के पिन जी जान हारणी पई ए उन ही ख्वाब जी ताबीर के सिर्फ अल्फाज जो पहराव पहराए चए जी तौजे खानदान में मुबारक हुए तोखे जी बड़ी जो उम्र तोरी वडी है। तो इन ही गाल के अल्लाह तबारक व तआला कुरान अजीम में इरशाद फरमाए वक़ूलु लिन्नासि हुस्ना ऐं माण्हू से खासी गाल कयो अबड़ी गाल नो इज्तनाब कयो खुद वारी गाल नो घबरायो जे गाल में खैर न होए जे गाल में भलाई न होए जे गाल में फितने फसाद जो अंदेशो होए इन गाल नो इज्तनाब कयो। कुरान अजीम में अल्लाह तबारक व तआला सूरह बनी इसराइल में इरशाद फरमाए व कुल्लि इबादी यकूलु लती ही अहसन। ऐ मुझे रसूल तू मुझे बंदे के चो जे ई खासी गाल कढे मोम जर पुछे खासी गाल होए भलाई वाली गाल होए वांदो को रचीदो इन शैतान यज़नहु बैनहु जे शैतान इन गाल जी वजह से फसाद बर्पा करा छो बाज पा न चाहींदे पण पांच ज़बान मां रिहान में गुफ्तगू में महफिल में संगत सर्कल में ए अल्फाज निकली वने जे पा मजाकतन जो होए मश्करी कई होए ए वो मजाक के मश्करी वो तहजीब इतनी छड़ इख्तियार करे लाए जे मारो के वेणु पे अने वेड़ जो नतीजो मांगे खबर आए इतरे ला अल्लाह तबारक व तआला फरमाए इन शैतान यज़नहु बैनहुम जे शैतान इन गाल में जा ऐं जो कि बोलियो था इन में जा फसाद बर्पा कंदो। इन शैतान कान लिल इंसान अदुव्वुम मुबीना बेशक शैतान इंसान जो खुलो दुश्मन है। तो इंसान जहर बोले तेरे पैरी तोले या मुझी ज़बान में कुर बोलिया तो संगत सर्कल हुए दोस्त अहबाब हुए कुटुंब कबीलो हुए माइत्र हुए या इल्मी मजलिस हुए जहर बोले तेरे पैरी पिट के तोड़े लाए जहां कुर बोल रहा तो अच्छा मुझी बोले जी ये मुतय्यन जगह है या नहीं हम बोले सका तो या तो बोले सका इन आयत में जा ये मालूम थो जे खासी गाल जो करे जेन खासाई हुए जेन हुस्न हुए ये गाल माशरे ला करे उल्फत ए मोहब्बत जो पैगाम बनी वनी थी ने इन ही जगह मथे जे कने गाल खुदवारी है ने गाल बेवजन है गाल बेमाल है तो ये गाल शैतान इनके फसाद जी जड़ बनाए ने माशरे में नफरत व कुदूर को फैला सके। इतने ना सही मुस्लिम ऐसे बुखारी में है अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी हदीस से फरमाइए था कि अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए
वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलियकुल खैरन औ लियुस्मत। जे आम जा जंहिंजो ईमान अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं मथे आहे त पाण घणी जो दिली तौर मथे अल्लाह जी ज़ात मथे ईमान है, जे अल्लाह वाहिद रब है ने आख़िरत मथे ईमान है। जे आख़िरत आहे असांखे उथिणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, पिण जी ज़िंदगी गुज़ारण जे अयामे जी वर कदानी उते अल्लाह खे ॾेखारणी आहे। आख़िरत मथे पंहिंजो ईमान आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं अल्लाह मथे ईमान को आख़िरत में ईमान चई। जंहिं माण्हू जंहिं मोमिन जो ईमान आख़िरत मथे आहे ने अल्लाह जी ज़ात मथे आहे, उनके खपे त वो करे फलियकुल खैरा, जंहिं करे त ख़ासी ॻाल्हि करे। जेकॾहिं ख़ासी ॻाल्हि नथी अचे, कुछ जो अगल है फलियस्मुत, तो खामोश रहे। खामोशी में ज भलाई, माठ में भलाई है ते माठ में खैर है। जिते कुछ बेफायदा हुए, जिते कुछ में को वजन न हुए, जंहिं कुछ में पंहिंजी ज़बान पंहिंजे काबू में न हुए त उहा ॻाल्हि कॾहिं खैर से भरल न हुए, तो शर से पर वेंदी। एतिरे लाइ करे जंहिं माण्हू जो ईमान अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं मथे आहे, उनखे खपे त उहो हमेशा पंहिंजी ज़बान ते कंट्रोल रखे ने जहर पर ॻाल्हि करे त खैर जी करे, शर नो महफूज़ रहे। पर गौर फरमायो जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान जे मुताबिक, बोलण जे मुताबिक कुरान ऐं हदीस में केतिरियूं जामे नसीहत इरशाद फरमाई जे इंसान जी निजात, इंसान जी छुटकारो इन्हीं चीजें मथे आहे। हाँ कई मरतबा हदीस में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको बंदो, को व्यक्ति, को इंसान मूंखे ॿी चीज़ें जी ज़मानत ॾेई दे ऐं उनखे जन्नत जी गारंटी ज़मानत ॾियां। ये अल्फाज अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहे। उन्हीं में हिकिड़ी शर्मगा ऐं ॿई ज़बान आहे। त पाण खे घुर्जे त पाण पंहिंजे माशरे में, पंहिंजे माहौल में वो अल्फाज मोते भगायूं जंहिं अल्फाज में खैर हुए, उन्हीं अल्फाज के ढूंढे बोलियूं जंहिं अल्फाज ने भलाई हुए, जंहिं अल्फाज का पुठियां फितने फसाद जो को बाप दरवाज़ो न खुलंदो हुए। अहिड़ो कूड़, अहिड़ी मश्करी, अहिड़ो मज़ाक, अहिड़ी महफ़िल, अहिड़ी मजलिस, अहिड़ो संगत, अहिड़ो सर्कल, जंहिं संगत ऐं सर्कल से, जंहिं मश्करी और मज़ाक से पंहिंजे माशरे में फूट पवंदी हुए, ॿ कबीला पिण में टकरांदा हुआ, ॿ खानदान पिण में लड़ंदा हुआ, ॿी खानदान में अनबन बनंदी हुए, त इन खां बहितर आहे कि पंहिंजी ज़बान भले बंदि कई वञे। इन जे बरअक्स जेकॾहिं पाण अल्फाज़ चुनाव ख़ासो है, अल्फाज़ जो इस्तेमाल करे जो अंदाज ख़ासो है, पंहिंजी ज़बान में सच्चाई है, तो वो अल्फाज उन जगह ते इस्तेमाल कयूं जंहिंजी वजह से ॿ खानदान में उल्फत मोहब्बत जो बिज बोयो वञे ऐं माशरे में मोहब्बत ऐं उल्फत जो पैगाम ॾिनो वञे। अल्लाह तबारक व तआला दुआ गोयां रब्बुल आलमीन पांखे जे दीन इस्लाम सच्चो ॾिनो है, जे पैगंबर सच्चो ॾिनो है कि सच्चाई से दुनिया में रही करे जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह पांजी जान में अनजान में जितनी ज़बानियूं गलतियूं थी अल्लाह मिली के दरगुजर फरमाए। रब्बुल आलमीन पांजे गुनाह पांजे खताएं के माफ फरमाए। अल्लाह जिकी बीमारी मिली के शिफा कामिल आजिला नसीब फरमाए। रब्बुल आलमीन जिकी अहले तौहीद दुनिया में रुखसत थी में अल्लाह मिली जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह उन्हीं की करवट करवट